टंडवालाया जे ए सेक्शन थाने जी हद ॻोठ हैदर जरवार जो वासी 7 वरियनि जो नींगर ज़ाहिद अली जरवार 6 ॾींहनि खां पुरसरार तौरु गुम आहे। वाटसन पारां नींगर जे अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। नींगर जी ॻोल्हा कई पई वञे जॾहिं त नींगर जे घर में परेशानी वारी सूरत आहे। नींगर जे वालिद अकबर जरवार राब्तो करण ते चयो त मुंहिंजो मासूम पुटु ज़ाहिद जरवार 1 हफ़्ते खां गुम आहे। पुलिस को बि ताउन नथी करे। हुन चयो त मूंखे शक आहे त मुंहिंजे पुट सां बि नींगर नरेश कुमार जहिड़ो वाक़ियो पेश न आयो हुजे। हुन रोईंदे चयो त ख़ुदा किथे मुंहिंजे गुलनि जहिड़ो मासूम नींगर बगड़नि जे वर न चढ़ी वियो हुजे। हुन चयो त ख़ुदा मुंहिंजे पुट जी ॻोल्हा में मदद करियो। वज़ीर आला सिंध IG सिंध नोटिस वठे ऐं पुट जी वापसीअ लाइ क़दम खयां वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।